नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयारोड में खबर ॾींदा हलूं त भरयारोड जे रेती पाड़े में लहराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठूं ऐं सरोटा लॻण सबबि मज़दूरी तां मोटींदड़ 3 ॼणा एहसान शान ऐं लखमेर लहाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे भरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां टिनी ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह जी अस्पताल रेफर कयो वियो, जॾहिं त भरयारोड थाणे ते नवीद, फेरोज़, वाजिद, अमजद लहराणी समेत 8 ॼणनि खिलाफ एनसी दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर ॾिनो वियो। ॿिए पासे ज़ख़्मियुनि सां गॾु आयल पीरसन मोहम्मद रमज़ान ॿुधायो आहे त कुझु ॾींहं अॻु मुखालिफ़नि सां मामूली ॻाल्हि तां मुंहुं मारी थी, जंहिं बाद हिननि मुंहिंजे पुटु ऐं भाइटियो जेको फैक्ट्री मां मज़दूरी बाद वापसि घर अची रहिया हुआ त रस्ते में ओचितो हमिलो करे असांजे 3 नौजवान खे ज़ख़्मी करे छॾियो। ॿिए पासे भरयारोड पुलिस का बि गिरफ्तारी न कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।